मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं मैयत के पेटी में विझण कीअं आई? मैयत के उन सूरत में पेटी में विधो वेंदो जंहिं टाइम मैयत जी मुकमल बॉडी बस्ट थी हुजे, धमाको थियो आहे, उन में टुकड़ा टुकड़ा थी विया आहिनि, ॿाहूं अलॻि थी वियूं आहिनि, पेर अलॻि थी विया आहिनि, या अहिड़ी तरह मैयत जी हालत इंतिहाई ख़राबु आहे, ख़तरनाक को एक्सीडेंट थियो आहे, त उन सूरत में मैयत खे जेको आहे पेटी में विधो वेंदो। उन पेटी खां पोइ ॿाहिरि कढणो बि न आहे, उन ई हालत में उनजो जनाज़ो पढ़ायो वेंदो, उन ई हालत में उनखे जेको क़बर में लाथो वेंदो। इहो हिकिड़े क़िस्म जो उज़ुर आहे। ॾिसो बाज़ मरतबा अलाह माफ़ करे धमाका थींदा आहिनि न, त पोइ तमामु माण्हुनि जो जिस्म जेको आहे उहो टुकड़ा टुकड़ा थी वेंदो आहे। उन सूरत में मैयत खे मैयत वारी पेटी में विझी करे दफ़नाइणु जाइज़ आहे, जंहिं टाइम मैयत जी हालत जेकी आहे ख़राबु हुजे। हालत ख़राबु आहे मुराद इहे त बाज़ माण्हू एतिरा जेको आहे मरीज़ हूंदा आहिनि जो जीअं जो इंतकाल करे विया न, त उनजो जिस्म बि जेको आहे इंतिहाई ख़राबु थी वेंदो आहे। त इन सूरत में मैयत खे पेटी में विझी सघो था, पेटी सां ई दफ़न कयोसि क़बर में। या अलाह माफ़ करे को धमाको थियो आहे, उन में मैयत जी पेर अलॻि आहे, हथु अलॻि आहे, अलाह माफ़ करे मुंडी बि जेको आहे अलॻि आहे, त तमामु जेको आहे हिसनि खे पोइ जोड़े करे अंदरि विझी करे ऐं अहिड़ी तरह मोकिलींदा आहिनि पंहिंजे इलाइक़नि जे अंदरि। त इन पेटी खां पोइ ॿाहिरि नाहे कढणो, इन पेटी सां ई उन मैयत खे क़बर में हेठि लाहिणो आहे। इहे बाज़ उज़र आहिनि इस्लाम जे अंदरि, जंहिंजे करे इहो कमु करणु जाइज़ हूंदो आहे।